बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नाज़रीन गिरामी, एक नई वीडियो साण करे अवां जो पंहिंजो मीज़बान कादिर बख्श कल्होड़ो अवां जे ख़िदमतुनि में हाज़िर आहे। नाज़रीन, अॼोकी हिन वीडियो में असीं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा चोरी करण मुतल्लिक़ फ़ैसला बयान कंदासीं। उम्मीद करियूं था त तव्हां हिन वीडियो के आख़िर ताईं ज़रूर ॾिसंदो, जीअं अवां जो ईमान ताज़ो थिए ऐं अवां जी ॼाण में पिणु इज़ाफ़ो थिए। गॾोगॾु हिन वीडियो खे पंहिंजे दोस्तनि मिटनि माइटनि सां शेयर ज़रूर कजो। नाज़रीन, ख़ातिमुल नबीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जॾहिं ज़ानी ज़ना कंदो आहे त ईमान जी नेमत खां महरूम थी वेंदो आहे। अहिड़ीअ तरह चोर जॾहिं चोरी कंदो आहे त ईमान जी दौलत उन खां खसिजी वेंदी आहे। शराबी जॾहिं शराब पीअंदो आहे त ईमान हुन खां परे भॼी वेंदो आहे। ऐं जॾहिं रहज़न ऐं धाड़ेल फुर ऐं धाड़ो हणंदो आहे त उहो बि ईमान जी नेमत हथनि खां विञाईंदो आहे। यानी इहे कुधा करतूत इंसान खे ईमान खां परे ऐं कुफ्र जे वेझो कंदा आहिनि। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में हिकु शख़्स हाज़िर थियो। हुन इक़रार कयो त हुन चोरी कई आहे। तलाशी वठण खां बाद हुन खां कुझु बि कोन निकितो। इहो ॾिसी रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त ईअं मालूम थिए थो त तूं चोरीअ जो अमल ई कोन कयो आहे। उन शख़्स अर्ज़ु कयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आउं इक़रार थो करियां त मूं चोरी कई आहे। इन्हीअ ते पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त हिन खे वठी वञो ऐं हिन जो हथु कपे छॾियो ऐं पोइ मूं वटि वठी अचोसि। अहिड़ीअ तरह सां हुन जो हथु वढियो वियो ऐं पोइ हुन खे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में पेश कयो वियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अए शख़्स, चओ त आउं अल्लाह ताला जे हुज़ूर में तौबह करियां थो ऐं उन्हीअ खां मुआफ़ीअ जो तलबगार आहियां। इन्हीअ ते उन शख़्स चयो त आउं सची दिलि सां तौबह करियां थो ऐं अल्लाह साईं खां मुआफ़ीअ जो तलबगार आहियां। तंहिंखां पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हथ मुबारक मथे खणी दुआ फरमाई त अए अल्लाह, पंहिंजे हिन आजिज़ बाने खे मुआफ़ फरमाए। हिकु शख़्स मस्जिद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु जगह सिफ़तुल निसाए मंझां हिकु ढाल चोराई। उन ढाल जी क़ीमत 3 दरहम हुई। जॾहिं उन चोर खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे आॾो आंदो वियो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन चोर जे लाइ हुकुम फरमायो त हिन चोर जो हथु वढियो वञे ऐं तंहिंखां पोइ वधीक इरशाद फरमायाऊं त हर चोर जो हथु वढियो वञे तोड़े जो उहो दीनार जी चौथी पत्ती या उन खां वधीक चोरी करे। हिकु शख़्स चोरी कई। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हीअ खे क़ैद में विधो ऐं पोइ उन्हीअ खे आज़ाद करे छॾियो। हिकु औरत जी आदत हूंदी हुई त माण्हुनि खां जेका शइ उधारी वठंदी हुई त वापसि कान कंदी हुई, बल्कि साफ़ इनकार कंदी हुई। ज़ेवर वठंदी हुई त उहे बि वापसि कान कंदी हुई। जॾहिं उन्हीअ औरत जी इन बुरी आदत जी ख़बर रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे पई त पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हीअ औरत खे पाण वटि घुरायो ऐं फरमायाऊं त तौबह कर ऐं ॿियनि जो जेको माल तो वटि आहे त उहो बि मालिकनि खे मोटाए ॾे। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहो हुकुम खेसि केतिरा दफ़ा यादि ॾियारियो, मगर औरत पहिरियां ई लवाईंदी रही ऐं पोइ साफ़ इनकार कयाईं। तंहिंखां पोइ पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुकुम फरमायो त हिन औरत जो हथु कपियो वञे ऐं अहिड़ीअ तरह सां उन्हीअ औरत जो हथु वढियो वियो। सरवरे काइनात हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में हिकु शख़्स खे आंदो वियो जंहिं चोरी कई हुई। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हीअ जे हथ कटण जो हुकुम सादिर फरमायो ऐं फरमायो त कटियल हथु इन्हीअ जे ॻिचीअ में लटकायो वञे। तंहिंखां पोइ चोर जो हथु कटियो वियो ऐं कटियल हथु हुन जे ॻिचीअ में लड़कायो वियो। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेकॾहिं कोई ग़ुलाम चोरीअ जो कमु करे त उन्हीअ खे विकिणी छॾियो, चाहे उन्हीअ जी क़ीमत 20 दरहम वसूल थिए। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में हिकु शख़्स खे आंदो वियो जंहिं चोरी कई हुई। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हीअ जे क़त्ल करण जो हुकुम फरमायो, मगर दरबार में मौजूद माण्हुनि अर्ज़ु कयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन्हीअ शख़्स चोरी कई आहे। तंहिंखां पोइ पाण करीमन
करीमन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन उन्हीअ जे साॼे हथ कटण जो हुकुम फरमायो। तंहिंखां पोइ संदसि साॼो हथ कटियो वियो। कुझु ॾींहंनि खां पोइ हीअ चोरी करण खां न मुड़ियो ऐं चोरी कयईं, जंहिंमें पकड़िजी पियो ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी दरबार में पेश कयो वियो। पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन उन्हीअ जे क़त्ल करण जो हुकुम फरमायो। मगर दरबार में मौजूद माण्हुनि चयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हिन ॿियो दफ़ो चोरीअ जो कमु कयो आहे। त पोइ पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन फरमायो त हिन जो खाॿो पेर कटियो वञे। तंहिंखां पोइ हुन जो खाॿो पेर कटियो वियो। 2 दफ़ा सज़ा मिलण खां पोइ बि ही शख़्स न मुड़ियो ऐं चोरी कयईं, जंहिंमें पकड़िजी पियो ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी दरबार में पेश कयो वियो। पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन उन्हीअ जे क़त्ल करण जो हुकुम सादिर फरमायो। लेकिन दरबार में मौजूद माण्हुनि अर्ज़ कयो त साईं हिन चोरी कई आहे। अहिड़ीअ तरह सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन हुन जे खाॿे हथ कटण जो हुकुम फरमायो। पोइ संदसि खाॿो हथ कटियो वियो। तंहिंखां पोइ हुन चोथों दफ़ो चोरी कई ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी दरबार में आंदो वियो। पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन उन्हीअ जे साॼे पेर जे कटण जो हुकुम फरमायो ऐं पोइ हुन जो साॼो पेर कटियो वियो। कुझु ॾींहंनि खां पोइ हुन 5 दफ़ो चोरी कई ऐं हुन खे पकड़े रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी दरबार में आंदो वियो। त पोइ पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन उन्हीअ जे क़त्ल करण जो हुकुम सादिर फरमायो। तंहिंखां पोइ उन्हीअ शख़्स खे मरबद जी जॻह ते क़त्ल करण लाइ वठी विया। उते हुन खे ऊंधो लेटायो वियो। लेकिन ही हथ ऐं पेर न हुअण जे बावजूद बि उथी भॼण लाइ ज़ोर ॾियण लॻो। तंहिंखां पोइ हुन जे मथां पथरनि जो वसकारो कयो वियो, जंहिंमें ही मरी वियो ऐं मरण खां पोइ संदसि लाश खे खूह में उछलायो वियो। हिकु शख़्स जंहिंजो ताल्लुक़ मज़ीना क़बीले सां हो, उन्हीअ खे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी दरबार में पेश कयो वियो। उन्हीअ शख़्स जी रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन सां हीअं गुफ़्तगू थी। उन शख़्स चयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, जबलनि में चरण वारनि जानवरनि जे मुतलिक़ तव्हांजो कहिड़ो हुकुम आहे जेकॾहिं कोई उन्हनि खे चोराए? पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन फरमायो त जेकॾहिं कोई शख़्स अहिड़े क़िस्म जे जानवरनि जी चोरी करे त उहो जानवर वापसि कयो वञे। उन्हीअ सां गॾु उन्हीअ खे अहिड़े क़िस्म जो ॿियो जानवर ॾंड में ॾियणो पवंदो। उन्हीअ खां सवाइ उन्हीअ खे सज़ा बि ॾिनी वेंदी, लेकिन उन्हीअ चोरी करण जे बदिले में उन्हीअ जो हथ न कटियो वेंदो। हाओ, जेकॾहिं कोई शख़्स अहिड़ो जानवर चोरी करे थो जेको वाड़े अंदरि हुजे ऐं तोड़े जो उन्हीअ जी क़ीमत ढाल खां बि घटि हुजे त पोइ उहो जानवर वापसि कयो वेंदो ऐं उन्हीअ चोर खे कोड़ा बि लॻाया वेंदा। उन शख़्स वरी सवाल कयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, तव्हांजो अहिड़े मेवे लाइ कहिड़ो हुकुम आहे जेको वण में आहे ऐं उन्हीअ खे चोरायो वञे? हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन फरमायो त जेकॾहिं कोई सख़्तु ज़रूरतमंद शख़्स ज़रूरत जे वक़्तु वण मंझां मेवो चोरी करे या पटे, उन्हीअ जे मथां को बि ॾंड न आहे। लेकिन शर्त इहो आहे त मेवो कंहिं कपिड़े में ॿधी न लिकाए। मगर जेकॾहिं कोई शख़्स आम हालत में मेवो चोराए या पटे त पोइ उन खे ॿीणो मेवो वापसि करणो पवंदो। उन्हीअ खे सज़ा बि ॾिनी वेंदी। जेको मेवो मालिकनि पटे हड़नि में ॿधो हूंदो ऐं जेकॾहिं कंहिं उहो चोरायो हूंदो त पोइ उन्हीअ जो हथु कटियो वेंदो, चाहे उन्हीअ मेवे जी क़ीमत ढाल जी रक़म खां घटि हूंदी ऐं उन्हीअ खे कोड़ा बि लॻाया वेंदा। उमुल मोमिनीन बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां रिवायत आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन हिकु औरत जो जंहिं चोरी कई हुई हथु कटरायो। सज़ा मिलण खां पोइ उहा औरत हमेशा मूं वटि ईंदी हुई ऐं उन्हीअ औरत जी ज़रूरत जे शयुनि जी सिफ़ारिश रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी दरबार में पेश कंदी हुअसि ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन उन्हीअ जी ज़रूरत पूरी कंदा हुआ ऐं उन्हीअ औरत तौबा कई ऐं नेक बणिजी वई। हिकु शख़्स चोरी कई, पकड़िजी पियो ऐं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी दरबार में आंदो वियो। हुन तौबा कई ऐं पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन उन्हीअ खे मुआफ़ फरमायो। मगर उहो शख़्स चोरी करण खां न मुड़ियो। पकड़जण खां बाद तौबा कंदो रहियो। 4 दफ़ा चोरी कयईं ऐं हर दफ़े पकड़ियो वियो ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी दरबार में पेश कयो वियो। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन उन्हीअ खे मुआफ़ फरमायो। ही हर दफ़े तौबा
वह कंदो रहियो। हिन 5 दफ़ो चोरी कई ऐं पकड़िजी पियो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में आंदो वियो। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हीअ जे हथ कटण जो हुकुम फरमायो। तंहिंखां पोइ हुन जो हथ कटियो वियो, मगर ही चोरी करण खां न मुड़ियो ऐं 6 दफ़ो चोरी कयईं, पकड़ियो वियो। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुन जे ॿिए हथ कटण जो हुकुम फरमायो। उन्हीअ खां पोइ बि ही चोरी करण खां न मुड़ियो। 7 दफ़ो जॾहिं हुन खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में आंदो वियो त पोइ पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुन जे ॿिए पेर जे कटण जो बि हुकुम फरमायो ऐं पोइ हुन जो ॿियो पेर बि कटियो वियो। सफ़वान बिन उमैया रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे, ही फरमाइनि था त आउं हिकु ॾींहुं मस्जिद में पंहिंजी चादर मथे जे हेठां रखी सुम्हियो पियो हुयुसि, जंहिंजी क़ीमत 30 दरहम हुई। हिकु शख़्स आयो, उन ये चादर खे आहिस्ते आहिस्ते मुंहिंजे मथे जे हेठां खिसकाए चादर खणी भॼी वियो। चोर खे पकड़े हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में आंदो वियो। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हीअ जे हथ कटण जो हुकुम फरमायो। इहो ॾिसी मूं अर्ज़ कयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आउं फ़क़ति 30 दरहमनि लाइ इन्हीअ जो हथ न कपींदुसि। तव्हां महिरबानी करे इन्हीअ खे मुआफ़ फरमायो, आउं इन्हीअ चादर खे इन्हीअ वटि विकिणां थो। इन्हीअ ते पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त हाणे अल्लाह जो कानून ऐं हुकुम टरी न सघंदो। मूं वटि आणण खां अॻु पहिरियां ई तूं इन्हीअ सां ईअं छो न कयो। हिकु औरत जंहिंजो तालुक़ बनु मखज़ूम क़बीले सां हो, उन्हीअ औरत फ़तेह मक्का जे दौरान चोरी कई। माण्हू उन्हीअ औरत खे वठी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में आया। हीअ औरत हिकु वॾे क़बीले मंझां हुई। हुन जे क़बीले वारा सिफ़ारिश लाइ उसामा बिन ज़ैद रज़ियल्लाहु ताला अन्हु वटि आया त जीअं ही हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि उन्हीअ औरत जी सिफ़ारिश करे। उन्हनि जो ख़्याल हुयो त हिन जी सिफ़ारिश ते हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हीअ औरत खे मुआफ़ फरमाईंदा। जॾहिं सिफ़ारिश करण लाइ उसामा बिन ज़ैद हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि आया, तॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सख़्त जलाल में आया ऐं फरमायूं त ए उसामा, बनी इसराइल फ़क़ति इन्हीअ जे करे तबाह थी विया जो उन्हनि मंझां कोई वॾो माण्हू चोरी करे या ॿिए ॾोह जो कमु करे पियो त उन्हीअ खे दरगुज़र कयो पियो वञे, मगर जॾहिं उन्हनि मंझां कोई ग़रीब ऐं मिसकीन माण्हू चोरी या ॾोह करे पियो त उन्हीअ खे सज़ा ॾिनी वञे पई। छा तव्हां चाहियो था त अल्लाह ताला जे मुक़ररु कयल हदुनि मंझां हिकु हद तव्हां लाइ टोड़ी वञे? उन्हीअ पाक ज़ात जो कसम जंहिंजे कब्ज़े में मुंहिंजी जान आहे, जेकॾहिं फातिमा बिनते मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि चोरी करे त आउं उन्हीअ जो बि हथु कपींदुसि। तंहिंखां पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हीअ औरत जो हथु कपड़नि जो हुकुम फरमायो ऐं पोइ उन्हीअ औरत जो हथु कपियो वियो। इबाद बिन शर्जील रज़ियल्लाहु ताला अन्हु बयान थो करे त मदीने में हिकु साल सख़्त ॾुकार पियो। मुंहिंजो उन्हीअ साल मदीने शरीफ़ ॾांहुं वञणु थियो। जॾहिं आउं उते पहुतुसि त बुख खां लाचार हुउसि, खाइण लाइ बि कुझु की न हो। मुंहिंजो गुज़र हिकु बाग़ मंझां थियो। उहो बाग़ अंगूरनि जो हो। मां बुख जी हालत में बाग़ में वियुसि ऐं अंगूरनि जो हिकु छुगो पटियुमि ऐं खाई छॾियो ऐं कुझु ॿिया छुगा पटे खणी चादर में विझी हलण लॻुसि। एतिरे में बाग़ जो मालिक बि अची पहुतो ऐं मूंखे पकड़े विधाईं। मूंखे न फ़क़ति मालिक मार ॾिनी, लेकिन कपिड़ो बि खसे वरितो। आउं इन्हीअ हालत में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में हाज़िर थियुसि ऐं समूरी हक़ीक़त पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॿुधाई। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बाग़ जे मालिक खे पंहिंजी दरबार में घुरायो ऐं फरमायो त जॾहिं ही शख़्स बुखियो हो त पोइ इन्हीअ खे तो खाधो छो न खारायो? जेकॾहिं इहो बेख़बर हुयो त तो इन्हीअ खे ॿुधायो छो न? हाणे मुंहिंजो हुकुम ॿुध, वञ ऐं वञी इन्हीअ खे कपिड़ो वापसि कर। राफ़िन बिन अम्र अल ग़फ़ारी रज़ियल्लाहु ताला अन्हु बयान करे थो त मूं हिकु ॾींहुं हिकु अंसारीअ जे खजुनि में खारकूं हासिल करण लाइ पत्थर उछलाया त एतिरे में खजुनि जो मालिक अची वियो ऐं मूंखे पकड़े हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में वठी वियो ऐं सॼो वाक़ियो खेनि ॿुधायईं। इन्हीअ ते पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त ए छोकरा, तो वण खे पत्थर छो हयां हुआ? मूं अर्ज़ कयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जीअं आउं खारकूं हासिल करे खावां। इन्हीअ ते पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त ॾिसो, खजुनि खे पत्थर न हणो, मगर जेकी खारकूं ज़मीन ते किरनि उहे खणी खाओ।
नाज़रीन, ही हुआ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा कुछ चोरी मुतल्लिक़ फ़ैसला जेकी अॼोकी वीडियो में पेश कयासूं। उम्मीद आहे तव्हांजे इल्म में इज़ाफ़ो थियो हूंदो। हिकु दफ़ो दुरूदो सलाम पढ़ी हिन वीडियो खे पंहिंजे दोस्तनि सां शेयर ज़रूर कजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान कादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।